नाज़रीन, कंबर में जसम पारां ज़रई पानी जी एतरादु खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर कयूम। जी सिंध महाज तरफ़ां सिंध में हथरादू पानी की खोट खिलाफ़ ऐं महांगाई खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो आहे। हिते मौजूद अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजी घुर इहा आहे त सिंधूअ जे मथां जेके बि तकरारी डैम या जेके बि उन जे मथां मुआइदा कया विया आहिनि उन में सिंध जो फ़ैसिलो शामिल कान्हे को। सिंध 1945 वारे पाणी जे उन ठाह जे मुताबिक़ जेको आहे पाणी जी घुर थी करे। हीउ सिंध जो जेको दरियाउ आहे उहो सिंध माण्हुनि जी मिल्कियत आहे ऐं सिंध जी मिल्कियत आहे। उन जे करे सभ खां पहिरियां सिंधू दरिया ते सिंध जो माण्हुनि जो हक़ु तस्लीम कयो वञे। असांजो इहो आलमी ज़मीर खां ऐं आलमी बिरादरी खां इन मुल्क जे इंसान दोस्त जमहूरी पसंदि माण्हू खां इहो मुतालबो आहे त हीउ जेको सिंध सां अहिड़ो नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म आहे उन जे लाइ को नोटिस वठी ऐं हिन वक़्तु सिंध जो माण्हू 1.5 महीने खां वधीक गुज़रण जे करे बेजारो बि न पोखे सघिया आहिनि। पीअण लाइ बि जानवरनि जे पाणी लाइ बि पीअण लाइ बि पाणी कान्हे को। असांजो ई पुरअमन एहतजाजी मार्च जेको आहे बिरोई चौंक खां प्रेस क्लब ताईं पहुतो आहे। असांजो सादो मुतालबो इहो आहे त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियो। डैम क़ाइमु करे सिंध खे बंजर बणायो पियो वञे। असां वक़्त जे हुकुमराननि खां इहो मुतालबो था कयूं त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। ॿी सूरत में असांजे हिन एहतजाज जो इहो दाइरो जेको आहे इहो वसी हूंदो। इहे एसिन वारियूं गाॾियूं बंगला ऑफिसूं वक़्त जे हुकुमराननि जूं हूंदियूं, पर हीअ धरती ऐं हीअ रोड रस्ता असांजा हूंदा। जिते लुक लॻे, जिते अक तपनि, सो देश मुसाफ़िर मुंहुं जोड़े, सो देश मुसाफ़िर मुंहुं जोड़े। ही हुकुमरान अंधा गूंगा ॿोड़ा असांजे मथां मुसलत कया विया आहिनि। जॾहिं असांखे पंहिंजे हक़ जो पाणी न मिलंदो त लाज़िम असीं रोडनि ते ईंदासीं, पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदासीं। हीउ जेको ज़ुल्म आहे इहो सिंध सां आहे। पाणी जो ज़ुल्म भला जेको आहे सो बादशाह डैम छो नामंज़ूर, इहा असीं रद्द करे चुका आहियूं मुकमल। असीं वरी बि आलमी इदारनि खां इहा घुर कंदासीं त सिंध ते तवजो ॾियो ऐं सिंध जे केस जो मसइलो पाणी जो हल कयो। कैमरामैन हिसाम चांडियो सां गॾु पीर कयूम, धरती TV न्यूज़, कंबर।